यूनिवर्सिटी खां पोइ मेहान यूनिवर्सिटी में भी करोड़ों रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त कमेटी ठाहे करप्ट कामोरनि खे बचाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। धरती टीवी इन हवाले सां अहम ॼाण हासिल करे वरिती आहे कि मेडिकल बिलनि जी मद में धोखे ज़रिए 1.5 करोड़ रुपया हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। वाइस चांसलर मामले जी जांच जे लाइ कमेटी जोड़ी छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था, असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे सीनियर एंकर पर्सन ज़ाहिद खोखर। ज़ाहिद, ॿुधाइजो, इन करप्शन जी जांच जे लाइ कमेटी जोड़ी वई, वरी कमेटी छो पई जवाबदारनि खे बचाए? जी बिल्कुल, ये सिंध यूनिवर्सिटी खां बि वधीक हिकिड़ो करप्शन जो मामलो आहे जेको मेरान यूनिवर्सिटी में काफ़ी वक़्त खां हले पियो। ऐं हिन वक़्तु जेका ॻाल्हि फाटो आहे उहो मेडिकल बिलनि में करप्शन जो आहे, जंहिंखां पोइ हिकिड़ी कमेटी वाइस चांसलर जे तरफ़ां जोड़ी वई आहे ऐं इहा भरपूर हिकिड़ी कोशिशि कई पई वञे त इन मामले खे इते ई दॿाए छॾिजे, कुझु माण्हुनि खे मुतल कजे ऐं कुझु रीफंड जेके आहिनि पैसा कजनि ऐं त जीअं ॿिया इदारा इन मामले जी जांच न करे सघनि। हिकिड़ी कमेटी ठहियल हुई मेडिकल बोर्ड, जंहिं में डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख, सिंडिकेट जो मेंबर सिकंदर मेमण ऐं ऑफिसर आहे साकिब शाह, 3 माण्हुनि ते ॿधल हुई, जिन मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मुलाज़िमनि जे नाले ते कूड़ा बिल ठाहिया मेडिकल जा, मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जा, ऐं 1 करोड़ 42 लख रुपया उहे ख़ज़ाने मां कढाया विया यूनिवर्सिटी जे। इहो मामिलो ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जी जेका रिपोर्ट आहे उन में साम्हूं आयो त इहा जेके हिन क़िस्म जा ग़लति बिलिंग कई वई आहे, जेका पोइ वाइस चांसलर या कमेटी ठाही। कमेटी जे अॻियां जेको साकिब शाह आहे उन वाज़े तौर ते चयो, उन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो ऐं चयो त जेके ॿिया मेंबर आहिनि डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख ऐं प्रोफेसर सिकंदर मेमण उन सां साथी हुया ऐं गॾियल तौर ते इहा करप्शन कई वई। बिल्कुलु इन खां पोइ कमेटीअ साकिब शाह खे त मुतल कयो आहे, पर डायरेक्टर फाइनेंस ऐं सिकंदर मेमण जे ख़िलाफ़ कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कई वई आहे। इन ई मामले ते वधीक ज़रीन ॿुधायो आहे त यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार जेको आहे वहीद उमरानी, उहो उन्हनि ऑफिसरनि खे बचाइण जे लाइ ॾींहुं राति करे छॾी अथई ऐं हुननि जो भरपूर दिफ़ा पियो करे। ॿी जेका ॼाण आहे उहा इहा मिली आहे त यूनिवर्सिटीअ में हिकिड़ो ठेकेदार आहे नदीम आराई, उन जो हिकिड़ो